सिंध टीवी नेटवर्क तरफा 6 डिसंबर ते सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जे मिल्कियत जे इनवान हेठि सकाफ़ती ॾिहाड़े जे सिलसिले में जर्नलिस्ट एंड थिंकर्स फोरम नवाबशाह पारां प्रेस क्लब में शानदार सिंधी उर्दू मुशाइरो मुनक़िद कयो वियो। समझा तो सिंध के बका जो डी बणजी वियो आहे, सिंध की सलामती जी हिकिड़ी अलामत बणजी वियो आहे। खैरात न दे पहचान त कर तेरी धरती कौन फकीर है। घर बैठे चन इनकार न कर असा मंगी नहीं जागीर है। सिंधड़ी मुंजी माओ सलामत, जिंदड़ी मुंजी माओ सलामत, जिंदड़ी मुंजी माओ सलामत, जिंदड़ी मुंजी माओ सलामत। लफ्ज दुआऊं बणजी विया हिन जन्म लाइ वचन थो करियां मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां हो सिंध तुंहिंजो थियां। दिल ते उकरियल नक्शो सिंध जो, दिल ते उकरियल नक्शो सिंध जो, रूह सिंधु दरिया। अजरक टोपी पाए निकरूं, अजरक टोपी पाए निकरूं, गुल गुल बहके चेहरो सिंध जो, गुल गुल बहके चेहरो सिंध जो। हर साल वांगुरु हिन साल बि इन ॾिहाड़े खे जेको आहे वॾे जोश ऐं ख़रोश सां मल्हाइनि था। ऐं तव्हां ॾिसो पिया त सिंध टीवी जे नेटवर्क तहत मुख़्तलिफ़ सिंध जा जेके शहर आहिनि वस्तूं वाहण आहिनि, माण्हू पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कनि पिया, जंहिंमें शरीक अदीब शाइरनि ऐं हितां जे महिमान जो चवणो आहे त सिंध जी सकाफ़त तमामु घणी क़दीम आहे। असांखे सिंध जे सकाफ़त सां प्यारु आहे ऐं जिन बि क़ौमुनि पंहिंजे सकाफ़त खे बरक़रार रखियो आहे उहे क़ौमूं तारीख़ में ज़िंदा आहिनि। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।